बाबा कुर्बानी करे तो भले मेंटल करे को माण्हू कोन छॾींदो आहियां सभिनी खे ॾींदो आहियां छो सवाब जो कमु आहे न सवाब जो कमु आहे कुर्बानी त लाज़मी करणी त पवे न बाबा हा नानी ना कंहिंजी नानी बाबा ख़ुशि ही हेॾो घस पियो हितां मथां त आङूठे लाइ टुपी इंसान अचो कुझु फज़ीलत सिखो बाबा उहो सभु सही आहे बेघर बकरो वरितो न मूं ॿुधो ईद लाइ हा कुर्बानी लाइ तोखे कंहिं ॿुधायो पाड़े वारे ॿुधायो तोखे ख़बर आहे पाण मेंटल कुर्बानी कंदो आहे त लाज़मी उहो को ढोर ढगो वठंदो आहे पर हिन साल थोरो मिड़ी हालात सही कोन हुआ मिड़ी पा ॾेढ पा जो हिकिड़ो वरितो हुअमि छेलो कुकड़ कोन्हे अहिड़े छेलो आहे कमज़ोर आहे मिड़ी थोरो पोलियो लॻी वियो हुनखे बसि थोरो कमज़ोर आहे पा ॾेढ पा जो हूंदो पा ॾेढ पा जो हा एॾो वॾो कोन कयो एॾो वॾो कोन कयो मिड़ी नमूनो कयो मूंखे यादि रखिजे बाबा यादि सभु आयो ऐं जहिड़ी हुनखे हलाल कंदोसि कुर्बानी विझंदोसि पंहिंजो अचिजा थैली हिकु हिकिड़ी खणी अचिजा ॿ टे माण्हू वठी जा करे ॾींदो तव्हांखे जेको हूंदो सिस्टम जीअं ॿिए ग़रीबनि खे ॾींदो आहियां तव्हांखे बि ॾींदोसि कुर्बानी करां पियो ज़ाहिर सभु आउं त कोन खाईंदुसि न मूं कयो ग़रीब लाइ ग़रीबनि खे ॾींदोसि न वठ न थैलियूं वठ न 8-10 थैलियूं आहे न हे तूं पाण रखे हिकिड़ी मुंहिंजी हिकिड़ी अदा वॾे जी हिकिड़ी अदा नंढे जी हिकिड़ी मासाद वारो कोन्हे दुकान वारो हिकिड़ी उनजी हिकिड़ी मां सोट जी हिकिड़ी पुफीअ जो पुटु उनजी मिड़े 8 खां 10-12 थैलियूं थी वेंदियूं इहे तूं न गोश्त खणी फ्रिज में रखी लाइ सही आहे पोइ ईद जे 3 ॾींहं आउं ईंदुसि पोइ तोखां अची खानो त पहिरीं वरी तो घर वेझो जेके आहिनि न 2-3 उन हिसाब सां वठिणो आहे न गोश्त इन करे हीअ गोश्त तो ईद जे 3 ॾींहं अची तोखां खानो वठ थैलियूं वठ अच्छा ॿियो को रहियल कोन हो ॻोठ में हा ॻोठ वारो मासात बि ईंदो हा उहो प्रेमी ईंदो उन लाइ बि रखिजे सही आहे प्रेमी लाइ रखां माना ॿियो को कोन्हे सभु अची विया हा बसि में इहे 10-15 माण्हू ईअं रहियल हुजे त ॿुधाए को न इहे कंहिंजा ठीकु आहे ख़ुदा जे मार पुन ही छेलो आहे पा ॾेढ पा जो इहे सॼे ॻोठ जी थैली मेड़े खणी आई पोइ हीअ त सभु तूं खणी ले पोइ मुंहिंजे पाड़े वारा हे ॿिया जेका उनखां किथां ॾींदुसि त कुर्बानी करे त ग़रीबनि लाइ थो करी न असांखां वधीक ग़रीब केरु हूंदो त कुर्बानी कयां त सभिनी ग़रीबनि खे हिकु जहिड़ो ॾियबो न बाबा तूं हिकिड़ो ग़रीब ई आहे ॿिया ग़रीब कोन्हे इहा छो थो तूं इहा सॼे ॻोठ जी थैलियूं जी मेड़े वेर ई सभिनी जो हक़ आहे सभिनी खे थोरो मिलंदो तूं पंहिंजी थैली खणे वधि पंहिंजे भाउ जी खणे 2 थैलियूं खणिजे हे 15-20 थैलियूं खणी सॼे ॻोठ जी मेड़े ई छो थी इहा को ढगा थोरी मूं कोठा न इहे ढगा थोरी मिड़ी पा ॾेढ पा छेलो मिड़ी ग़रीब जो नमूनो कयो ग़रीब मिस्किन माण्हू खे कोन ॾींदे न तुंहिंजी कुर्बानी क़बूल कोन थींदी न त ॾींदो त सभिनी खे हिकु जहिड़ो ॾींदोसि न बाबा शिकिल में उहो माण्हू पियो लॻे जेके ढोर सॼो पंहिंजे फ्रिज में रखंदा आहिनि ऐं ईद जे 2 महीने खां पोइ बि कढी ठीकु अंगूठो अची वठिजे तूं मूंखां ॿिया ग़रीब उन खे ॾींदोसि हिते अचो त गोश्त वठणु वरी त मथां बेइज़ती करे आउं फ्रिज में रखंदुसि हा न आउं ॿियनि वांगुरु आहियां छेलो कयां त सभिनी खे हिकु जहिड़ो ॾींदो सॼे ॻोठ जी थैली मेड़े खणी मार पए ठीकु कजे हिते ॾिसण में त मोचाड़ा खाईंदे निकिर हल कुर्बानी कई कोन्हे अञा विझी कोन्हे अञा अॻु में 20 थैलियूं मूंखे ॾेई वियो हिते छेलो कोठां पोइ उठ थोरी कोठां ख़ुदा जी का मार पए हिनखे